नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में मेहराब खान भुट्टो प्राइमरी स्कूल में बिल्डिंग न हुजण सबबि स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि खे सख़्तु मुश्किलात पेश अचण लॻियूं आहिनि। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे नौमान अली। जी त मां मौजूद आहियां पीर जो ॻोठ मेहराब खान भुट्टो प्राइमरी स्कूल में, जंहिं स्कूल में कंहिं क़िस्म जी का बि सहूलियत न आहे। इन हवाले सां स्कूल में मौजूदु उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। फैसिलिटीज़ इहा न आहे त क्लासिस कोन्हनि के, ॿिया वाशरूम कोन्हनि के, ॿारनि खे वेहण लाइ जेको फर्नीचर बि कोन्हे, उस्तादनि जी बि खोट आहे। ऐं हूअं त इंतिज़ामी लिहाज़ खां स्कूल तमामु सुठो थो हले, शागिर्द तव्हां पाण ॾिसो था सफ़ाई सुथराई सां ऐं ड्रेस में। स्कूल जी पोजीशन ही स्कूल प्राइमरी बॉयज़ स्कूल मेहराब भुट्टो आहे। हितां जो हेड मास्टर साईं नूर नबी शाह आहे ऐं हिन सां गॾु असां 3 उस्ताद ॿिया टीम में कमु कयूं था। अञा असांखे 2 उस्तादनि जी बि ज़रूरत आहे, छो त 2 क्लास अञा असांजा 2 क्लास था पढ़ायूं ऐं स्कूल खे चौदीवारी लैट्रिन वाशरूम कुझु बि न आहे। क्लास कमरा असांजा पुराणा आहिनि, जेके लांडियूं ठहियल आहिनि, पंहिंजे साईं SMC जी बुनियाद ते ठारायूं आहिनि ऐं इसरा वारा हिकिड़ो कमिरो ठाराए ॾेई विया, उन में असांजो स्कूल हले थो। 6 क्लासनि ते मूं कराची ताईं सिंध सेक्रेटरी ताईं DO TO डायरेक्टर ताईं दरख़्वास्तूं कयूं आहिनि ऐं दोस्त बि जेके आहिनि खोड़ मीडिया वारा अचनि था ऐं तव्हांजी अवामी न्यूज़ वारनि खे बि मां थोराईंदो आहियां जो तव्हां अॼु टाइम कढी हिते आया हो ऐं वॾी महिरबानी। बहरहाल हिन स्कूल में वॾो इशू आहे त चौदीवारी कोन्हे, कमरा कोन्हनि के, 200 ॿार आहिनि, उस्ताद असां 4 आहियूं, हेड मास्टर जे हिसे सां मां बि 2 क्लास पढ़ायां थो। तो उस्तादनि जो ॾाढो तावन आहे। 2 उस्ताद हींअर मूंखे मिलिया आहिनि ऐं 200 ॿार जी असेंबली सुबुह सां थींदी आहे, 250 जी दाख़िला रखियलु आहे। तो तमामु तकलीफ़ आहे ॿारनि खे, असांखे इन चौदीवारी जे करे, कमरनि जे करे, उस्ताद न हुजण जे करे। वाशरूम जेके न आहिनि उनजे करे बि 5 जूं छोकिरियूं वॾियूं उहे बि असां वञनि थियूं घर ॾे परते, उहे वञी उते पेशाब वग़ैरह वरी करणु वञनि थियूं ऐं असांखे ॾाढी तकलीफ़ आहे इन हिसाब सां। जी त तव्हां मेहराब खान भुट्टो प्राइमरी स्कूल जे मास्तरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि जो चवणो त केतिरे टाइम खां वठी स्कूल जी सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे, असांखे सख़्तु तकलीफ़ आहे। असां सिंध हुकूमत ऐं तालीम खाते जे वज़ीर खां अपील था कयूं त स्कूल ठहिराए ॾिनो वञे जीअं असांजूं तकलीफ़ूं दूर थी वञनि। कैमरामैन सिजावर राजू सां गॾु नौमान, अवामी न्यूज़ पीर जो ॻोठ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।